डॉक्टर निर्मला नासनाणी ऐं हुन वनस्थली मां मतिलबु BA कयो अथई, पोइ गुजरात यूनिवर्सिटी मां MA कई अथई, 1980 में PhD कई अथई, सिंधी हिंदी ॿिन्ही में लिखियो अथऊं। ऐं हिंदी भाषा में ब्रिज भाषा पाठशाला ते हुन PhD कई आहे। ऐं हिन खां सवाइ रीति कवि भोजकृत भोजभूषण जो किताबु आहे ॾाढो हिकिड़ो। ऐं टियों अभीप्सा नाले हिकिड़ो हुनजो अथसि कलेक्शन ऑफ पोएम्स, काव्य संग्रह आहे। ऐं ॿियो ऐं उहो जेको किताबु आहे न, उहो भावनगर यूनिवर्सिटी में फुल टेक्स्ट बुक आहे। अभीप्सा। ऐं ॿियो कच्छ का संत काव्य, उहो हुन एडिट कयल आहे किताबु आहे हिकिड़ो। ऐं सिंधीअ में लिखियो अथई हिकु किताबु कुझु फुर्सत में, हुन में एसे आहे न, एसे मतिलबु मज़मून लिखिया अथई। लिखे थी हिकु हंधि, हीअ कहिड़ी आज़ादी मुल्क में आई, हीअ कहिड़ी आज़ादी मुल्क में आई, जंहिं सिंधियुनि खां पंहिंजी सिंध छॾाई। ॾिसो हिन में केतिरो दर्द आहे, हिन में हिन ॿिनि लाइनुनि में। सूर जेको आहे पंहिंजो अबाणो वरसो छॾण जो, अबाणी ज़मीन छॾण जो। वरी अॻियां लिखे थी पई, प्रभु तो दर सिंधियुनि जी अरदास इहा ई, प्रभु तो दर सिंधियुनि जी अरदास प्रेयर इहा ई शल, आज़ादीअ जी का अहिड़ी लहर अचे जेका सिंधुड़ीअ खे वरी हिंद सां जोड़े। जेका सिंधड़ी खे वरी हिंद सां जोड़े छॾे। ॿुधव, ईअं माना ॾाढी मतिलबु जज़्बाती कविता लिखंदी हुई। ऐं ॿियो बि ॾिसो लिखियो अथई हिंदीअ में, तव्हां ॿुधो, भ्रष्टाचार का छूत जब तक जनमानस से न जाएगा, भ्रष्टाचार का छूत जब तक जनमानस से न जाएगा, तब तक न नेता सुधरेंगे, न देश उभरेगा, न भ्रष्टाचार जाएगा। माने हो कामन माण्हूअ जे करप्शन जे बारे में लिखियो। ईअं माना हिकिड़ी कविता आहे, ज़िंदगी नाले आहे, ज़िंदगी सिंधीअ में लिखियो, सिंधीअ में आयो आहे, ज़िंदगी ईअं हैरत सां न ॾिस त केरु आहियां मां, भुलिजी वियो आहीं जंहिंखे उहो ख़ुदाई नूर आहियां मां। अड़े कुझु देरि लाइ ही त सूफ़ी कलाम थी वियो। सूफ़ी कलाम थी वियो। अड़े कुझु देरि लाइ सही पंहिंजी सोच तां दुनियादारी जा खोपा लाहे त ॾिस, केतिरी न मासूम ऐं दिलकश आहियां मां, मूंखे कॾहिं त महसूस कर, आख़िर त तुंहिंजी ज़िंदगी आहियां। वाह, हिकु बार वरी पढ़ो, इट्स वेरी ब्यूटीफुल। हा, ईअं हैरत सां न ॾिस त केरु आहियां मां, भुलिजी वियो आहीं जंहिंखे उहो ख़ुदाई नूर आहियां मां। अड़े कुझु देरि लाइ सही पंहिंजी सोच तां दुनियादारी जा खोपा त लाहे ॾिस, केतिरी न मासूम ऐं दिलकश आहियां मां, मूंखे कॾहिं त महसूस कर, आख़िर त तुंहिंजी ज़िंदगी आहियां। माना हिनखे छा चइजे, बिल्कुलु सूफ़ी आहे, बिल्कुलु सूफ़ी कलाम आहे या सूफ़ी कविता आहे, जेको सम्झो। पर चइजे न, आख़िर त मां तुंहिंजी ज़िंदगी आहियां, मूंखे तूं कीअं विसारे वेठो आहीं। तमामु